खबर शामिल कई पिया रतोदेरो में रिपोर्ट एहसान बोसार जी। रतोदेरो भरिसां नौदेरो में फुर दौरान क़त्ल थियल दुकानदार संतोष कुमार जे पोयरनि वटि पाकिस्तान पीपल्स पार्टी लेडीज़ विंग मरकज़ी सदर MPA फरियाल टालपुर पहुंची ताज़ियत कई। मुलविस जवाबदार जल्द गिरफ्तार थींदा। फरियाल टालपुर पुलिस पांजो कम करे पई, पर मां जरूर रिक्वेस्ट कंदमि सभिनी खे त इनखे पोलिटिसाइज़ न कयो वञे। पुलिस खे पांजो कम करण ॾियो त पुलिस वञी हुननि खे जिन्हनि मारियो आहे ऐं जो अहिड़े फेलनि में इन्वॉल्वड आहिनि, अहिड़े कमनि में इन्वॉल्वड आहिनि, जो ड्रग्स ऐं आइस ऐं ही शयुनि में इन्वॉल्वड आहे, पुलिस पांजो कम पई करे। मां चाहींदमि त तावन थिए अवाम जो बि त अहिड़े माण्हुनि खे शनाख्त कराए ॾे, अहिड़े माण्हुनि खे पॉइंट आउट करे जो अहिड़े धंधनि में आहिनि। ऐं ही क़त्ल ज़रूर असां हिन ते पहुचंदव, पुलिस पहुचंदी इन दी एंड ते, छो त ही सभु मुंहिंजा वोटर आहिनि। मूंखे दर्द आहे हिननि जो, मूंखे ख़्याल आहे हिननि जो, ऐं ज़रूर पकड़ी वेंदो, कातिल ज़रूर पकड़ी वेंदो। थैंक यू।